नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त डिगरी में ख़बर ॾींदालू त कश्मीर जी अवाम सां एके तौर डिगरी यूथ अलायंस जे सदर उमर आसिफ जट, उस्मान कायमखानी ऐं मुजाहिद जट तरफ़ां डिगरी में टेप बॉल डे क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो। टेप बॉल क्रिकेट टूर्नामेंट में कुल 32 टीमुनि हिस्सो वरितो। आज़ाद KGM फाइनल मैच खटे टूर्नामेंट पंहिंजे नाले करे वरितो। फाइनल मैच आज़ाद KGM ऐं उमेर कलोई क्रिकेट क्लब विच में थियो। उमेर कलोई टॉस खटे साम्हूं वारी टीम खे बैटिंग जी दावत ॾिनी। आज़ाद KGM मुक़रर 8 ओवरनि में 2 विकेटुनि जे नुक़सान ते 139 स्कोर ठाहियो, जंहिं में इरफान जट 16 बॉलनि ते 62 जॾहिं त बहराम 52 रन्सूं ठाहे निमाया रहिया। मिलियल हदफ जो पीछो कंदे उमेर कलोई क्रिकेट क्लब जा रांदीगर मुक़रर ओवरनि में 2 विकेटुनि जे नुक़सान ते 97 रन्सूं ठाहे सघिया, जंहिं मुख्तियार छछड़ 58 रन्सूं ठाहे नॉट आउट रहियो। अहिड़ी रीति आज़ाद KGM आसानी सां 42 रन्सुनि तां फाइनल मैच खटे टूर्नामेंट पंहिंजे नाले करे वरितो। फाइनल मैच जे महिमान ख़ास अॻूणे चेयरमैन मीर जुल्फकार अली टालपुर, आसिफ जट प्रोफेशनल यूथ अलायंस पाकिस्तान जे उमर खान यूथ अलायंस मीरपुरखास जे चेयरमैन उमर खालिक ऐं ॿियनि टीमुनि में इनाम विराया। उन मौके ते टूर्नामेंट कमेटी जे ऑर्गेनाइज़र उमर आसिफ जट, उस्मान उर्फ मानी कायमखानी, मुजाहिद आराई ऐं ॿियनि चयो त हिन क़िस्म जा टूर्नामेंट कराइण सां रांदीगरनि खे पंहिंजूं सलाहियतूं ॾेखारण जो मौक़ो मिले थो। हिन मौके ते आयल महिमाननि कश्मीर जी अवाम खे भेटा पिणु पेश कई ऐं दुनिया जे आलमी इदारनि खां मुतालबो कयो त कश्मीर जी आज़ादी जो हक़ कसींदड़ हिंदुस्तान कश्मीरी अवाम जो बेगुनाह खून वहाए मथिस कर्फ्यू लॻायो आहे, जेको इंसानी हक़नि जी भञकड़ी आलमी इदारा नोटिस वठनि ऐं कश्मीर खे आज़ाद करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।